कराची में पुलिस शोरूम मालकन खे अगवा जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत तरफ़ां अबूरी ज़मानत रद्द करण खां पोइ फरार थियल शोरूम मालिक शेख शिराज ऐं शेख मुइज़ खे फिरोज़ाबाद पुलिस मुक़ामी होटल मां गिरफ़्तार करे वरितो आहे। हिकु जवाबदार शेख सरमद फरार थी वियो। शेख शिराज, शेख मुइज़ ऐं शेख सरमद ते कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वापारियुनि ऐं शहरियुनि खे अगवा करे शोरूम अंदरि जरख़माल बणाए लखे रुपया भुंग वठण जो इल्ज़ाम आहे। पुलिस मूजिब शहर जे काफ़ी औरतुनि खे नौकरियूं ॾियण बहाने शोरूम ते घुराए उन्हनि खे जरख़माल बणाए जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो वेंदो हो। मुख़्तलिफ़ थाणनि ते शोरूम मालिकनि ते केस दाख़िल आहिनि। पुलिस मूजिब जवाबदार अदालतुनि मां गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत कराए उन्हनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि खे ॿीहर अगवा करे हथियारनि जे ज़ोर ते केस ख़त्म कराईंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त शहर जे हिकु मौज़िज़ कारोबारी शख़्सियत खे अगवा करे 45 लख रुपया वरिता विया। संदसि गाॾी बि कब्ज़े में वरिती वई। शोरूम मालिकनि ते इहो बि इल्ज़ाम आहे त सिंध जे कारोबारी शख़्सियतनि खे महांगियूं गाॾियूं ॾींदा हुआ पर उन्हनि जा काग़ज़ न ॾींदा हुआ। पुलिस मूजिब जॾहिं माण्हू गाॾियुनि जा काग़ज़ घुरण वेंदा हुआ त उन्हनि खे ॿीहर पैसा वठंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ बैंकनि मां गाॾियूं कढाए हू पाण चोरी कराईंदा हुआ। शोरूम मालिक शहर जे अहम माण्हुनि खे मुसलसल जरख़माल कराईंदा हुआ। उन्हनि ॾोहारियुनि जी टीम बि ठाही हुई जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे।